अस्सलामुअलैकुम दोस्तों, छा हाल वारनि ख़ैरियत आहे? ठीकु ठाक। अच्छा, अॼु जो प्रोग्राम जेको आहे उहो उतो ई शुरू था कयूं जिते ख़तमु कयोसीं पाण स्किल जो ऐं आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो। उतो ई शुरू था कयूं। मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां। अॼु मां तव्हांखे उहे शयूं ॿुधाइण वारो आहियां जेके तव्हांजी ज़िंदगी में तव्हांजी फौरी तौर ते हल जीअं न एंटीबायोटिक हुजे ऐं फ़ौरन माण्हू खाए त चाक चङो भलो थी वेंदो आहे। सो अहिड़े क़िस्म जी मां तव्हांखे अॼु टिप्स ॾियण वारो आहियां। गौर सां मुंहिंजो वीडियो ॾिसिजो आख़िर ताईं। ऐं उन में मां तव्हांखे इहो ॿुधायां थो त कहिड़ी शयूं आहिनि। हाणे ॾिसो, आर्टिफिशियल इंटेलिजेंस तमामु वॾी फील्ड थी वई आहे। यानी कि असां इन में कंफ्यूज़ हूंदासीं, सभु तव्हां नौजवान इन में कंफ्यूज़ हूंदव त यार कहिड़ो नमूनो जेको आहे असां चूज़ करे केतिरे असां महारत हासिलु कयूं, कहिड़ी शइ खे असां पढ़ूं घणो। उन जे करे मां तव्हांखे तमामु छाणीअ में छाणे करे ॾियां थो त कहिड़ी शइ जेकी हिन वक़्तु तव्हांखे कमु ईंदी, हिन वक़्तु कमु न ईंदी, फॉर एवर कमु ईंदी। ठीकु आहे। सो तव्हांखे मां अहिड़ी क़िस्म जी अॼु टिप्स ॾींदुसि जंहिंमें तव्हांजी ज़िंदगी बहितरु थींदी ऐं तव्हांजो स्किल बहितरु थींदो। तव्हांजो तमामु घणो ई तव्हांखे मां नॉलेज ॾियण वारो आहियां अॼु। इन करे गौर सां ई मुंहिंजो वीडियो ॾिसिजो। नंबर 1 त हिकु शइ तव्हांखे ज़रूरु सिखणी आहे जेकी तव्हांजी, मुंहिंजो ख़्यालु आहे हिकिड़ो घणो दिमाग़ु न रखण वारो माण्हू बि जेको आहे न, उनखे महीने ॿिनि में उहो उन ते महारत हासिलु थी वेंदी। ठीकु आहे। उहो आहे हिकिड़ो सॉफ्टवेयर आहे ब्लेंडर। उहो ब्लेंडर ते छा हूंदो आहे, उहो ग्राफिक जो आहे। उहो उन में तमामु सवलो आहे, तमामु सवलो आहे। ॾिसण में तव्हांखे ॾाढो हाली मुश्किल लॻंदो, पर तव्हां हुन में घिरंदव न अंदरि, उनजो 4-5 कलाक जो या हिकिड़ो आहे वीडियो। उन में उहो सेखारनि था त कीअं हिन खे इस्तेमालु कजे। असल में उनजी कमु जेको आहे, शॉर्ट कीज़ जेके आहिनि न, उन ते आहे सॼो। त बाबा जी दॿायो त जी सां छा थो थिए, आर दॿायो आर सां छा थो थिए। ॿुधो, घणो हुन में ड्रेकबाज़ी आहे कोन, हर शइ तव्हांखे हुते फस्ट क्लास। अॻे ग्राफिक सिखण लाइ लखें रुपया ख़र्चु कंदा हुआसीं त ग्राफिक थोरी अचे असांखे, पर उहा बि असांखे न ईंदी, वरी अध में छॾे ॾींदासीं कोर्स खे, छो त लंबो कोर्स हूंदा। हाणे ही 4-5 कलाक में मुख़्तलिफ़ हिन यूट्यूब ते पिया आहिनि जेके तव्हांखे सेखारींदा। हिकिड़ा 4 कलाक जो कोर्स बि आहे। उन में तव्हांखे बेसिक जेके कीवर्ड्स आहिनि उन्हनि जा शॉर्ट कीज़, उहे तव्हां उन मां सिखी वेंदव। उन में तव्हांखे तक़रीबन शॉर्ट कीज़ जी ख़बर पइजी वेंदी, कीअं ठाहिजे थो, गाॾी कीअं ठहे, रोड कीअं ठहनि। उन मां फ़ाइदो कहिड़ो थींदो तव्हांखे, मां तव्हांखे ॿुधायां। उन शइ सिखण खां पोइ जॾहिं तव्हांखे उहो उन ते उबूर अची वेंदो, पोइ इहे सॼा कार्टून वग़ैरह जेके हलंदा हुया न, टॉम एंड जेरी, पोपाए द सेलर मैन, इहे सॼा कुझु इहे ग्राफिक जो कमु हो। या फिल्म जेके ठहंदा आहिनि हाणे बि, उहे बि जेके आहिनि ग्राफिक ते फिल्म इलाही ठहनि था। सो उहे सॼा इन सां ई ठहंदा आहिनि। सो इन सां तमामु घणो फील्ड आहे, तमामु वॾी फील्ड आहे। तव्हां जॾहिं इहो सिखी बीहंदव, तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त मां छा हाणे करे सघां थो। इन तव्हां पंहिंजो चैनल ठाहींदव, यूट्यूब ते चैनल ठाहे सघो था, उन ते पंहिंजी उन ई ग्राफिक सां फिल्म ठाहे सघो था, उन ई ग्राफिक सां ॿारनि जा कार्टून ठाहे करे तव्हां उहो चैनल फौरी तौर ते ग्रो करे वेंदा, तव्हांखे मोनिटाइज़ थी वेंदा ऐं तव्हांजी लखनि में इनकम शुरू थी वेंदी। महीने में लखनि में इनकम शुरू थी वेंदी। सरकारी नौकिरी तव्हांखे छा ॾींदी। सो इहे शइ ते ध्यानु ॾियो, मुंहिंजी सलाह तव्हांखे इहा आहे। सो हाणे तव्हांजो वक़्तु आहे, सो हिन वक़्तु जो फ़ाइदो वठो। पढ़ियल लिखियल आहियो, पंहिंजो पढ़ाई बि कयो, पर हीअ शइ जेकी आहे न, 2-3 कलाक हिन खे ॾींदव त इनशा ताला तव्हां तमामु घणी हुन में। सो ब्लेंडर जेको आहे, ब्लेंडर नाले सां मां हे ॾिसो, हे मां तव्हांखे ॾेखारियां थो। हीअ साइट आहे, इन साइट ते वञो, इहो सॉफ्टवेयर आहे, इहो डाउनलोड कयो। 4.4 जो आहे हिन वर्जन। सो इहो तव्हां डाउनलोड करण खां पोइ इन जी वीडियो खोलियो जेके सेखारनि था ब्लेंडर जी। उहो बि मां तव्हांखे डिस्क्रिप्शन में ॾियां थो उन जी लिंक बि, त उहो जेको ॾाढो सुहिणे नमूने सां सम्झाए थो छोकिरो। सो उन जी 4 कलाक जी वीडियो आहे। उहा 4 कलाक ते अगरि तव्हां उहो कमु करे वियो त तव्हांखे बेसिक सॼी ख़बर पइजी वेंदी त ब्लेंडर सां कीअं असां सॼो कुझु करे सघूं था।
ठीकु आहे। तो मुंहिंजी सलाह इहा आहे तव्हांखे त हिन शइ ते थोरो वर्क कयो ऐं मूंखे ॿुधायो त केतिरो वर्क थियो आहे तव्हांजो। इहो मूंखे पंहिंजो जेको आहे अपडेट कंदा रहिजो। मुंहिंजे वीडियोज़ जे हेठो जेको आहे तव्हां पंहिंजा कमेंट्स लिखिजो। सो मां वधि में वधि चवां थो हिनखे शेयर कजो ताकी ॿिया नौजवान असांजा सिंधी उर्दू स्पीकिंग कहिड़े बि मज़हब सां तालुक़ु कहिड़ी बि ज़ुबान सां तालुक़ु रखनि था जेके मुंहिंजी ॻाल्हि सम्झी सघनि था। मां इहा ई वीडियो वरी उर्दू में बि ठाहियां थो ताकी जनरली हर माण्हू जेको आहे हिनखे ज़ुबान खे सम्झे ऐं हिन जो फ़ाइदो वठे। घणो हेॾे होॾे भटकण जी ज़रूरत न आहे। मां तव्हांखे जेको चवां थो त आर्टिफिशियल इंटेलिजेंस त तमामु वॾा मतिलबु उन में जेके आहिनि न उन जा टूल्स आहिनि। उहो तव्हां कंफ्यूज़ थी वेंदो यार कहिड़ी शइ सिखूं, कहिड़ी शइ कम जी आहे, कहिड़ी शइ हलंदी। हे जेकी फौरी तौर ते असांखे तव्हांखे हिन जो पाकिस्तान में रहूं था असां सां जेके प्रॉब्लम्स आहिनि उहे आहिनि पैसे जा। त असां पंहिंजे पीउ माउ जी सपोर्ट करे सघूं, पंहिंजे घर जी सपोर्ट करे सघूं त उहो हुतां जो हिन सां हल थी वेंदो इनशा ताला। बिजलियूं महांगियूं आहिनि, पेट्रोल महांगा आहिनि, हालात मुश्किल लॻा पिया आहिनि, महांगाई वधी वई आहे। इन जे करे हर कोई माण्हू चवंदो त यार मां जल्द में जल्द जेको आहे पंहिंजी इनकम जनरेट कयां। सो उन जे लाइ मुंहिंजी इहा सलाह आहे त हे बहितरीनु तव्हांखे मां मशवरो ॾियां थो। थोरो बसि महीनो 2 महीना सिर्फ़ु लॻायो हिन ते। 2 महीननि खां पोइ इनशा ताला 2-3 महीननि में 5-6 महीननि में तव्हांजी इनकम जेको आहे उहा शुरू थी वेंदी। सो इन जे करे मुंहिंजी इहा वीडियो पूरी ॾिसिजो ऐं इनखे शेयर बि कजो ताकी ॿिया नौजवान जेके आहिनि असांजा सिंधी उर्दू स्पीकिंग या ॿिया ज़ुबान मुख़्तलिफ़ ज़ुबानुनि सां तालुक़ु रखंदड़ मुख़्तलिफ़ मज़हब सां तालुक़ु रखंदड़ उन सभु इन जो फ़ाइदो वठी सघनि। इहे ॻाल्हियूं आहिनि पर तव्हां सां राब्ते में रहिबो। तव्हां मूंसां राब्ते में रहिजो ऐं पंहिंजा कमेंट्स में जेको आहे पंहिंजा जेके बि ख़्यालात आहिनि उहे लिखिजो। जेको सुवाल हुजे उहो तव्हां मूं वटि पुछी सघो था कमेंट्स में। मां तव्हांखे इनशा ताला हुनजो रिप्लाई बि कंदुसि ऐं इन ते अमल कयो। ठीकु। वधीक मज़ीद मां वरी तव्हांखे ॿी बि गाइड कंदो रहंदुसि ऐं इनशा ताला जिथे मुंहिंजो मां हाज़िर आहियां। महिरबानी।